नाज़िन खैरपुर जे PS 27 ते PP उम्मीदवार मुनवर वसाण मुखालिफ़ उम्मीदवार मीर ज़हीर टालपुर खे इबरतनाक शिकस्त ॾिनी आहे। उन हवाले सां पेश आहे वकार मंगी जी ही रिपोर्ट। खैरपुर PS 27 ते इलेक्शन खटण मुखालिफ़ खे मात ॾियण जूं वॾियूं दावाऊं कंदड़ GDA जो उम्मीदवार मीर ज़हीर टालपुर खे पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मुनवर वसाण खणी पट ते किराए विधो। वॾे मार्जन तां मुनवर वसाण इलेक्शन खटी करे मुखालिफ़ सियासत विसराए छॾी। मुनवर वसाण 22,000 जी लीड सां इलेक्शन खटी वियो। पीपल्स पार्टीअ जे मुनवर वसाण 46,557, GDA सिंध हुकूमत जूं दावाऊं करे रही, पर GDA खे पंहिंजे मज़बूत तकनि में शिकस्त नसीब थी। पीपल्स पार्टी 2013 जी इलेक्शन जी भेट में हिन दफ़े सिंध में वधीक सीट हासिल कयूं आहिनि। पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मुनवर वसाण पहिरियों दफ़ो इलेक्शन विढ़े में वॾी तादाद में वोट खणी मुखालफ़नि समेत सियासतदाननि खे परेशानीअ में विझी छॾियो। मुनवर वसाण जे खटण जी ख़बर ॿुधंदे जियाला वॾी तादाद में वसाण हाउस कोटरी जी खैरपुर ते पहुची विया, जिते जियालनि जशन मल्हायो ऐं मिठाइयूं विरायूं वयूं। उन मौक़े ते मुनवर वसाण कारकुननि खे ख़िताब कंदे चयो त मां मंज़ूर वसाण जो शागिर्द आहियां। मुंहिंजो उस्ताद क़ाबिल आहे जंहिं मूंखे सियासत सेखारी। अॼु मां जेको बि कुझु आहियां उहो मंज़ूर वसाण जी बदौलत आहियां। मुखालफ़नि खे अगरि अञा बि शौक़ु पूरो करणो आहे त मां साणसि पूरे ज़िले जे अंदरि कंहिं बि तक ते मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहियां। वकार हुसैन मंगी, मेरान TV न्यूज़, खैरपुर, मीरठ।